जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻढ़ी असन ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड्स खाते पारां कयल करप्शन ऐं चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानी सबबि ॻढ़ी असन ऐं भरपासे जा जेके रोड आहिनि उहे मुकमिल तौर ते ज़बूर हाल बणिजी चुका आहिनि। उन ई हवाले सां ॻढ़ी असन खां बाहू तरफ़ वेंदड़ जेको रस्तो आहे, मेन रस्तो आहे, उहो बि जेको आहे त तबाही जो ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं उन खां अलावा भंगर चौकी खां पावर सरणी ॾांहुं जेको वेंदड़ रस्तो आहे उहो पिणु तबाह आहे। टालाणी मुक़ाम खां RD 44 ॾांहुं वेंदड़ रस्तो जेको आहे उहो पिणु ज़बूर हाल बणियल आहे। जॾहिं त मांझीपुर खां दीनगढ़ खां मांझीपुर तरफ़ जेको सिंध बलोचिस्तान खे मिलाईंदड़ मेन रस्तो आहे उहो पिणु जेको आहे तबाही जे भर चढ़ियल आहे। रोड जेके आहे त टुटल हुजण करे हिते हादसा बेरोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। ऐं वेझड़ाई में जेको आहे ताज़ो जेको आहे त जेकाबाद ॻढ़ी असन रोड ते पिणु वाक़िया जेके आहे त रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंमें जेके आहे त इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मिजाज़ अख़्तियारनि खे इन ॻाल्हि जी नोटिस वठणु घुरिजे ऐं जेके बेगुनाह जेके इंसानी जानियूं जेके रोड जे ज़बूर हाल हुजण करे जेके ज़ाया थी रहियूं आहिनि उन्हनि जो नोटिस वठी जेके रोड जो कमु मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके रोले जा शिकार आहिनि या जेके भॻल टुटल रोड आहिनि उन्हनि खे मुकमिल कराइनि।